بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. فضائل الأعمال जेको सिलसिलो असांजो आहे अॼो हीअ अरिड़हों नंबर 18 हिसो आहे फ़ज़लुल उम्रह, उम्रे जे करण जो सवाबु। उम्रे जो सवाबु तमामु घणो आहे इस्लामी। पहिरियां त असीं ॿुधायूं त उम्रे जो हुकुम छा आहे। उलमा जो इख़्तिलाफ़ आहे त हीअ सुन्नत पकी आहे, उम्रो करणु सुन्नत पकी आहे, पर जमहूर उलमा जेके चवनि था त इहा सुन्नत मुअक्कद आहे ऐं इहा सुन्नत आहे। ऐं बाक़ी जेके शाफ़ी ऐं हम्बली जेके आहिनि उहे चवनि था त न, वाजिबु आहे, हिकिड़ो दफ़ो ज़िंदगी में उमिरो वाजिबु आहे। बाक़ी जेके पोइ ॿियूं जेके आहिनि उहे उन्हनि जा यानी मुख़्तलिफ़ आरा आहिनि। उलमा जो तमामु घणा क़ौल आहिनि त हीअ फ़र्ज़ु आहे या न, की सभु कंहिंजो पंहिंजो दलील थो ॾिए, को चए थो फ़र्ज़ु आहे, को चए थो वाजिबु आहे, को चए थो सुन्नत मुअक्कद आहे। पर जमहूर उलमा यानी घणा जेके 70% उलमा जो हिते सुन्नत आहे ऐं सुन्न मुअक्कद आहे, छो जो नबी करीम बि कयो, सहाबिन बि कयो, त असांखे हिकिड़ो दफ़ो जेको वाजिबु आहे, पोइ बाक़ी जेके आहे उहो सवाब जहिड़ो कमु आहे। छो जो नबी जो हदीस काफ़ी चवंदो त जेको उमिरे ताईं कंदो त उन्हनि जे विच में जेके गुनाह हूंदा ख़तमु थी वेंदा। ऐं हदीसनि में चए थो त उमिरा तजलिबुल बरका, विच में जेको उन में बरकत बि वधे थी जेको उमिरो माण्हू कंदो, ऐं तुज़ीलुल फ़क़्र, ऐं ग़ुरबत खे बि हटाईंदी। ऐं जे रमज़ान में माण्हू उमिरो कंदो त हदीस सही अचे थी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त जेको रमज़ान में उमिरो कंदो त ॼण की मूंसां हज कयईं, यानी इहे हज असग़र, ईअं फ़र्ज़ी हज लहंदो न, पर नबी करीम ॼण की मूंसां हज कयईं त इन जो तमामु सवाबु। छो इन में तवाफ़ आहे, सफ़ा मरो करिणो थो पए इंसान खे, ऐं उमिरि में अलाह खां इंसान वेझो थो थिए, ईमान वधे थो, ऐं उन जो इंसान जे हरम में अचण सां तौबा थींदी, तौबा ताइब थींदो, इस्तिग़फ़ार पढ़ंदो, ऐं उन में सवाबु तमामु घणो। छो जो नबी करीम जी हदीसूं काफ़ी अचनि, उम्र कफ़ारतुन लिमा बैनहुमा, जेको विच में गुनाह हूंदा, उमिरो थो साल में 2 दफ़ा या 3 दफ़ा या 4 दफ़ा विच में इंसान गुनाहगार आहे, गुनाह थियनि था, त इहे सभु ख़तमु थी वेंदा। ऐं वधि में वधि उमिरि जो सवाबु आहे जेको रमज़ान में थो थिए। ऐं उलमा जो तमामु हदीसुनि मां जमा कयो आहे त उमिरो जेको आहे इंसान खे बरकत ऐं ग़ुरबत खे हटाईंदो, बरकत माल में, सिहत में, इहो इंसान खे वधाईंदो। छो जो हदीसुनि काफ़िन में अचे थो ताबिउ बैनल हज वल उम्र फ़इन्नहुमा यनफ़ियानिल फ़क़्र वद्दुनूब, हदीस नबी करीम जी आहे त जेको हज उमिरो सदाईं कंदो पियो त इन्हनि खे अलाह साईं चए थो, नबी करीम फरमाए थो यनफ़ियानिल फ़क़्र, यानी ग़ुरबत खे दूर कंदो ऐं गुनाहनि खे बि पासे ते कंदो। इन में उलमा चवनि था जेको माण्हू उमिरो करणु अचे थो त अलाह जो महिमान थी थो अचे हुनजे घर में, त ॾिसो उनजो केरु कंहिंजो महिमान थींदो त केॾो न उहो ख़ुशि थींदो। छा जे न उनजो उहो माण्हू उन जॻह ते जेको अलाह जो महिमान थी अचे थो उनजो छा शान हूंदो। ऐं उलमा जो क़ौल इहो आहे त जेको उमिरि ते माण्हू अचे थो त उनजो सुभान अल्लाह इंसान जो जेको ॼण की ताज़ो नओं थी थो अचे ईमान, छो जो अलाह जे घर खे तवाफ़ थो करे, माण्हू हाजिन उमिरण वारनि खे ॾिसे थो त उन्हनि जी जेकी दिलि आहे सफ़ा पाक थी वञे ऐं अलाह खां वेझी थी थिए। ऐं मुस्लिम जेको उमिरो करणु अचे थो उहो उनखे ॾिसण तौबा ज़रूरु हूंदी, अलाह साईं मां गुनाहगार हा, मुंहिंजा गुनाह माफ़ु कर, यानी इहे तौबा ताइब थी ईंदो। ऐं उमिरो अलाह खे जे क़बूल थियो त तोखे गुनाह बि माफ़ु थी वेंदा। तंहिंजे करे उमिरि जो तमामु घणो सवाबु आहे। इंसानु कोशिशि करे जॾहिं बि, ख़ासि तौर जेके हिते रहनि था मके मदीने में जिते में, उहो जे अची सघनि था उमिरो कनि सदाईं, त इन में वॾो फ़र्क़ु पवंदो जान में, सिहत में, अहल औलाद में। हूअं बहाने सां हरम ते हूअं कोन ईंदा, चवंदा यार परे आहे, कमु आहे, छुटी कान्हे, पर जे उमिरि जे बहाने सां ईंदा त इन में वॾो हुननि खे यानी सवाब बि थींदो ऐं ताज़ा बि थी वेंदा। हदीस हिकिड़ी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो ताबिउ बैनल हज वल उम्र फ़इन मुताबअत बैनहुमा तनफ़िल फ़क़्र वद्दुनूब कमा यनफ़िल कीर ख़बथल हदीस, सही इब्न माजा में हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो हज उमिरो सदाईं माण्हू करे, छो जो जेको सदाईं कंदो पियो त तनफ़िल फ़क़्र, ग़ुरबत खे दूरि कंदो ऐं गुनाहनि खे माफ़ु कंदो। तनफ़िल फ़क़्र वद्दुनूब कमा यनफ़िल कीर ख़बथल हदीद, जेके बाहि में विझंदा लोह खे साफ़ु करण जे उन्हनि सां मिटी हूंदी या कट हूंदी आहे त पोइ बाहि में लोह ख़ालिस थी वेंदो आहे ऐं कट बट हेॾे ख़तमु थी वेंदी आहे। सो इहो जेको आहे न इहो उमिरि जो ऐं हज एॾो सवाबु आहे। हिते उम्मुल मोमिन आयशा चयो रसूलुल्लाह त तव्हां मर्द हज बि हिते घणा था कयो, ऐं
जिहाद ते बि वञूं था, 80 मायूं छा कयूं? त उम्मुल मोमिनीन आयशा खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए चयो त औरतुनि जो जिहाद आहे उम्रो करणु। नरल जिहाद अफ़ज़ल अमल फला नुजाहिद, चई त जिहाद तव्हां मर्द कयो था, पर औरतुनि जो जिहाद जेको आहे उम्रो जे कंदियूं त हुननि जे लाइ एॾो सवाबु थी वेंदो। कमज़ोर माण्हुनि जे लाइ इहो जिहाद ऐं औरतुनि जे लाइ उलमा चवनि था त इहो जेको उम्रो इंसानु जेको करे थो, इहो जिहाद जहिड़ो हुननि खे सवाबु मिली वेंदो। सो इंसानु कोशिशि करे अहिड़ा फ़ज़ाइल अमाल न विञाए, उम्रो जो करे सघे थो त माण्हू करे, ऐं इन में वॾो यानी हिकिड़ो यानी सवाबु आहे। ऐं मके अचण बि हुन सवाबु आहे। हिकिड़ी निमाज़ लख जी निमाज़ मके में, इन खां वधीक इंसान खे छा खपे। त ॾिसो न दोस्तो, जेके बि फ़ज़ाइल अमाल असीं हिन में यादि कयूं था त इन्हनि में केॾो न सवाबु आहे। थोरो अमल घणो फ़ाइदो। इंसानु कोशिशि करे अहिड़ी शयूं कॾहिं बि न विञाए, जॾहिं बि फ़ुर्सत मिले त इन में हथु विझे। छो जो इंसान जी ख़बर कान्हे केॾां थो अखियूं ॿूटे हिन दुनिया मां, त इन दुनिया मां जे सुठा अमल हूंदसि अॻिते उहे कमु ईंदसि। इहे घर घाट हिते पिया हूंदई, इहा तुंहिंजी ड्यूटी ॿियो को पकड़ींदो, इहा गाॾी जेकी तूं चढ़ी थो इहा ॿियो चाढ़ींदो, तुंहिंजे घर वारी या ॿियो को मर्द शादी कंदे तोखे विसारे छॾींदा। औलाद जेके आहिनि साल 2 साल 5 साल तोखे यादि कंदा, पोइ बसि नालो बि यादि रहे त तमामु वॾी शइ आहे। जे ख़बर हूंदनि तुंहिंजी क़बर किथे आहे त बि उहा बि वॾी शइ आहे। पर इहो 10-15 सालनि खां पोइ इहा क़बर तुंहिंजी विसरी वेंदनि। त हीअ तूं तकलीफ़ूं जेके दुनिया में करी थो इन्हनि शयुनि जे लाइ, घरवारी जे लाइ, औलाद जे लाइ, इहा भली पंहिंजी जॻह ते आहे, पर तूं पंहिंजे लाइ बि कुझु कर। छो जो मेन शइ आहे तूं पंहिंजे लाइ कंदे मां पंहिंजे लाइ कंदुसि त इहो असांखे अॻिते कमु ईंदो। अहल औलाद जेके उन्हनि पोयां जे कयो कुझु हुननि जे लाइ त उहा उन्हनि जी महिरबानी आहे। जे न कयुनि न त उन्हनि खे कुझु केरु लठु नथो आणे सघे। छो बसि उहो असांजो अबो हो अहिड़ो पोइ तुंहिंजा ऐब यादि कंदा, भलायूं यादि कोन कंदा। जे भलायूं यादि कनि त बि इहे भलो औलाद थियो। सो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त अमल सालिह कयूं। हा त वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।